माहौलियाती गदलाड़, मौसमियाती तब्दीली ऐं ग्लोबल वार्मिंग के मुंहॾियण लाइ आज़रबाईजान में कॉन्फ्रेंस ऑफ दी पार्टीज़ जो इजलास शुरू। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वर्ल्ड लीडर्स क्लाइमेट एक्शन समिट में शिरकत लाइ बाकू पहुची वियो। शहबाज शरीफ अॼु सुभाणे गॾियल क़ौमनि जे फ्रेमवर्क कन्वेंशन COP29 खे ख़िताब कंदो। वज़ीर आज़म आलमी अख़बारनि सां ॿतरफ़े मुलाक़ातूं पिणु कंदो। परॾेही तर्जुमान मौसूब COP29 दौरान पाकिस्तान पवेलियन में पाकिस्तान में मेज़बानी में आला सतही तक़रीबूं ऐं गोल मेज़ मुबाहिसा थींदा। कराची हवाई अड्डे ते मुसाफ़िरनि खे वठण या अलविदा करण लाइ ईंदड़ माण्हुनि लाइ टिकट जी कॉपी गॾु रखणु लाज़मी करार। पाकिस्तान एयरपोर्ट अथॉरिटी जे विजिलेंस शोबे जा कराची एयरपोर्ट ते सिक्योरिटी सख़्त करण बाबति फ़ैसिले तहत मुसाफ़िरनि खे अलविदा या संदन आजिया ख़ातिर ईंदड़नि लाइ बि नवां शर्त लागू। हिकु मुसाफ़िर सां गॾु 4 शहरी एयरपोर्ट वञी सघंदा। हवाई अड्डे में दाख़िला लाइ मुसाफ़िरनि खे वठण ईंदड़ शहरियुनि खे सुञाणप कार्ड बि लाज़मी ॾेखारणो पवंदो। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी कानून साज़ कमेटी जोड़े छॾी। बिलावल हाउस से तर्जुमान मौसूब कानून साज़ कमेटी पार्लिमानी मामलनि लाइ जोड़ी पई। कमेटी में नबीद कमर, शेरी रहमान, फारूक एश नाइक, शादत एवा, शाज़िया मरी, बैरिस्टर ज़मीर घुमरो ऐं ॿिया शामिल। पाकिस्तान गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल में नए मुस्तक़िल सीटुनि जी मुखालिफ़त करे छॾी। सलामती काउंसिल में बराबर ऐं जवाबदार सुधारनि जो मुतालबो। गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे मुनीर अकरम चयो आहे त सलामती काउंसिल आलमी अमुन ऐं सलामती खे पेश ईंदड़ ख़तरनि जो अस्तायतो जवाब ॾियण में नाकाम रही। उन जो वॾो सबबु मुस्तक़िल मेंबरनि जो फ़ैसिलाती क़दमनि ते मुतफ़िक़ न हुजणु आहे। नवनि मुस्तक़िल मेंबरनि जो इज़ाफ़ो मसइले जो हल न पर मसइले जो हिसो आहे।